इंसान जी सेहत मालिक जी कुल काइनात में ॿिनि नेमतनि जियां हिकु वॾी नेमत आहे। इन नेमत जो क़दुरु उन्ही खे ई हूंदो आहे जेके सेहत जे करे दर्द तकलीफ़नि बीमारियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अशरफुल मखलूक़ात जो शरफ़ हासिल कंदड़ इंसान जेको पाण खे तोड़े जो ताक़तवर सम्झे थो, पर जॾहिं थोड़ी तकलीफ़ पहुचे थी त पाण खे कमज़ोर सम्झी शिफ़ा ॾींदड़ जे दर ॾांहुं हथु खणे थो ऐं संदसि सब्र जा पैमाना टुटी पवनि था। पर के इंसान अहिड़ा बि आहिनि जेके रज़ा ते राज़ी रही शिफ़ा ॾींदड़ जे दर ते दुआगू रहनि था। अहिड़ो ई ख़ानदान ॾेरकी खां 10 किलोमीटर जे फ़ासिले सां दाद लगारी जे भरिसां ॻोठ पुनू मंगड़हार में रहे थो। हिक ई घर जा 2 जवान पुट माशूक अली मंगड़हार ऐं सईद अहमद मंगड़हार कई सालनि खां माज़ूरी जे पुरस्रार मर्ज़ में मुब्तला आहिनि। कचन तोड़े काननि जे ठहियल घर में रहंदड़ हिन ख़ानदान खे कंहिं मसीहा जो इंतज़ार आहे। गुरबत, बदहाली, महंगाई जे हिन दौर में इब्राहिम मंगड़हार पंहिंजनि जवान पुटनि जो इलाज कराइण खां महरूम आहे। माज़ूरी जे पुरस्रार मर्ज़ में मुब्तला हिक ई घर जा 2 जवान पुटनि जी न कंहिं सार लधी, न ही ग़रीबनि जे नाले ते लखें रुपया हड़प कंदड़ नाम निहाज़ समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, न ही संदसि सिहत खाते जे कंहिं इदारे इलाज कराइण जे लाइ विख वधाई आहे। टाइम असां मौजूद आहियूं तालके ॾेरकी जे ॻोठ पुनू मंगड़हार में, जेके ही 2 सगा भाइर आहिनि। मोहम्मद इब्राहिम मंगड़हार जा 2 पुट आहिनि। ही काफ़ी अरसे खां 2 जंगनि खां माज़ूर आहिनि, हली घुमी फिरी नथा सघनि ऐं हिन खां पुछूं था त हिननि खे कहिड़े अरसे खां थियो आहे, केॾे थियो आहे ऐं हिननि इलाज करायो आहे न करायो। छा नालो आहे साईं तव्हांजो? सईद अहमद। छा मसइलो आहे? बीमारी आहे, माज़ूर आहे। घणो टाइम थियो आहे? 3 साल था। अच्छा, इलाज करायो आहे? इलाज करायो आहे? करायो आहे। हाणे पैसा ख़तम थी विया आहिनि। साईं हिते छो सुता पिया आहियो? कहिड़ी बीमारी आहे? जंगनि खां हेठि लॻे थो जंगनि खां माज़ूर आहीं? रेड़ी जो पेटी आहे, जंगनि खां माज़ूर आहे? अच्छा, घणे अरसे खां मां हिते माज़ूर आहियां? 3 साल थी विया आहिनि। मतलब इलाज ना करायो आहे? छाजे करे? पैसो कोन्हे, गरीब आहियो? अच्छा। मोहम्मद इब्राहिम जेको बिल्कुलु वीचारो मज़दूर आहे, ड्राइवर आहे। साईं छा मसइलो आहे हिननि खे? बीमार साईं। कहिड़ी बीमारी आहे? बीमारी आहे, इलाज कोन्हे करायो, गरीब को पैसो न आहे। अच्छा, ही जंगनि खां 2 माज़ूर आहिनि? पोइ ही वीचारा 2 हिते हूंदा आहिनि? हिते? अच्छा, पोइ हाणे हिन जी देखभाल केरु कंदो आहे? अच्छा अच्छा। हाणे जे तव्हांजो छा कंहिंखां आहे, तव्हांजो अगरि हिन जो कोई वस वारो कोई इलाज कराए त हिन जो इलाज कराईंदव? अच्छा, तव्हां छा चवंदव चूंडियल नुमाइंदनि खे या हुकूमत जे माण्हुनि खे छा चवंदव? तव्हांजी छा अपील आहे नुमाइंदनि खां या कंहिं हुकूमत खां? छा दवा थी वञे। अच्छा, सही थी दवा। अच्छा।